सजनी 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 ओ सजनी ही तू छा कयो आ? हेठ छा पराओ छोकरो सोचींदो? छा चवां मां उन्हनि खे? छा तुंहिंजी भेण सजनी सोचींदी हूंदी? आखिर केसि ताईं तूं ईअं कंदीअ? संभाल पाण खे महक। मामा मूंखे त लॻे थो काशान खे पंहिंजी ससुराल में कुछ ज़्यादा ही मज़ो अची वियो आहे। हाँ, नादिया भी गुस्से में सुम्ही पई आहे। अलाए छा हिन छोकिरे खे त सम्झ में नथो अचे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ये घर अचण में ॾाढी देर करे छॾी काशान, छो? अच्छा छॾियो हिननि ॻाल्हियुनि खे। ॾाढी बुख लॻी आहे, डिनर जो टाइम बि थी वियो आहे। अचो त डिनर कयूं था। मॉम मां मानी खाई आयो आहे। छा मतलब? काशान असीं तुंहिंजो हिते वेट पिया कयूं ऐं तूं चई पियो त मां मानी खाई आयो आहियां। मॉम असल में सजनी जे घर वारनि मुंहिंजे लाइ मानी जो बंदोबस्तु करे रखियो। इन जो मतिलब त तो माउ खे छॾे ससुराल वारनि जे घर डिनर करे आयो आहीं। मम्मा छॾियो हिन ॻाल्हि खे, इंतज़ार करे करे मुंहिंजी त बुख ई ख़तम थी वई आहे। हाँ पुट, बुख त मुंहिंजी बि ख़तम थी वई आहे। पर मम्मा मूंखे त तमामु घणी बुख लॻी आहे ऐं तव्हांखे त ख़बर आहे महक जे हूंदे असां मानी कीअं था खाई सघूं। अचो त मानी खायूं गॾिजी। सॉरी मॉम, असल में मूंखे शर्म आई पे त तव्हां छा सोचींदव ससुराल वारनि असांखे डिनर बि न करायो। पुट ही कहिड़ियूं ॿाराणियूं ॻाल्हियूं पिया कयो। छॾियो हिननि ॻाल्हियुनि खे, बुख ॾाढी लॻी आहे। अचो त डिनर था कयूं। अचो अचो ज़ारा, डिनर लॻा ज़ारा, अचो अचो। घणी होशियार थी बणिजे, मूंसां पई मुक़ाबिलो करे।
अॼु त हुन मुंहिंजो सॼो खेल बर्बाद करे छॾियो। छा सम्झां मां हुनखे? तुंहिंजी हार छा सम्झां मां हुनखे? छा सम्झां? मां त हिन घर जी नूंहं महके बणाइण पिया चाहियो। वो घटि में घटि मुंहिंजी हा में हा त मिलाए हा, पर हीअ ॼाणा थी मां सभु कुझु ॼाणा थी त हो ॿई ॿाहिरि मानी खाई आया। सजनी सजनी ये छा आहे? दरख्वास्त दरख्वास्त? छा जी दरख्वास्त? शागिर्दी जी। शागिर्दी? जी साईं, असां तव्हांजी शागिर्दी में था अचणु चाहियूं। पर मां त ईअं कंहिंखे बि पंहिंजो शागिर्द न ठाहींदी। हिन लाइ तव्हांखे बाक़ाइदा इंतज़ाम करणो पवंदो। तव्हां हुकुम कयो सरकार, छा करणो आहे? कागज़ ऐं कलम खणो। हे जियो कागज़ ऐं कलम। लिखो। छा लिखां? जीअं बरसाति जूं बूंदूं सिप्पी मथां वसंदियूं आहिनि ऐं मोती ठहंदा आहिनि। ईअं ई तुंहिंजी सीन जो मोती थी वञां मां। तुंहिंजा अरमान टुटनि ऐं सदमो मूंखे थिए। धक तोखे लॻे ऐं ज़ख़्मनि सां मां चूर थी वञां। पंहिंजे मन मंदिर में विहारे तुंहिंजी पूजा कयां। सुख जी वाट ते तुंहिंजी पैरनि में ख़ुशियुनि जी बरसाति करे छॾां। पंहिंजो पूरो जीवन तुंहिंजे नाले करे छॾियां। जीअं चवां थी तीअं लिख। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, मां तुंहिंजो मुड़ुसु आहियां या ग़ुलाम? अॼुकल्ह जे दौर में मुड़ुस खे ज़ाल जो नौकर ही थियणु खपे। ओके, जो हुकुम मेरे आका। सजनी सजनी ओ सजनी 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 ओ सजनी सजनी। इन में मुंहिंजो छा कसूर आहे? हिन में तुंहिंजो ई कसूर आहे। पर औलाद त कुदरत जी वस आहे, मुंहिंजे वस में न आहे। पर ॿी शादी त मुंहिंजे वस आहे न। छा तू ॿी शादी कंदे? ॿी शादी कंदे त घर खां बेघर थी वेंदे। मां त पहिरें ॾींहं खां तोखे चवां पियो थो, अम्मा खां पंहिंजो हिसो वठि। हिसो? ॾिस फौजिया, असां हुन रक़म सां पंहिंजो घर वठी अलॻि रही सघूं था। तूं कोई कम धंधो कंदे त असां घर अलॻि वठी करे रहंदासीं, ईअं कीअं? तो जहिड़ी बेवकूफ़ औरत मूं अॼु ताईं न आहे ॾिठी। मालदार ख़ानदान जूं औरतूं चरी पंहिंजे मुड़ुस जे मुस्तक़बिल ठाहींदियूं आहिनि। शादी खां पहिरियों तूं वॾो फने खान थी करे घुमंदो आहे, वॾियूं गैरत जूं ॻाल्हियूं कंदो आहे। हाणे काॾे वई थी उहा गैरत? ॿुधाए जवाब। वॾे घर जी छोकिरी सां शादी करण लाइ अहिड़ियूं ॻाल्हियूं अहिड़ा ख़्वाब ॾेखारणा पवंदा आहिनि। अच्छा, तुझी मूंसां मोहबत न हुई?
तोसां त मूंखे मोहबत अॼु बि आहे। जेकॾहिं तूं चाहीं त काशान जे कारोबार में मूंखे सेट कर सघी थी। काशान जे कारोबार में? ॾिस न, हू वीचारो अकेलो एॾो वॾो कारोबार पियो थो संभाले तुंहिंजे मरूम वालिद साहब जो। छा हुनखे कंहिं माण्हू जी ज़रूरत न आहे? छा मां तव्हांजो पंहिंजो न आहियां? तव्हां मूंखे सेट छो था कयो? पर तूं सभिनी जे अॻियां पंहिंजो एतमाद विञाए चुको आहीं। ॾिस फौजिया, तूं चाहीं त मुंहिंजो एतमाद बहाल करे सघी थी यार। मूंखे तुंहिंजे मथां एतबार कोन्हे। फौजिया, तोखे ख़बर आहे न मां कुझु बि करे सघां थो। तो जहिड़ो किरियल इंसान कुझु बि करे सघे थो। नादिया, भाउ खे तंग न करे ॾो। मम्मा, मां किथे बि तंग कया। नूंह, तूं सुबुह खां वठी असांजी ख़िदमतुनि में लॻी पई आहीं। त हिन में छा थी पियो? मां बि त शादी जे पहिरें ॾींहुं ई मानी पचाइण शुरू करणी हुई। तुंहिंजो तो पंहिंजो घर हुयो। भाभी वीचारी त पंहिंजो घर छॾे आई आहे न। अच्छा, तंहिंजो मतिलब इहो थियो न त हिन घर जे मथां भाभी खां वधीक मुंहिंजो हक़ आहे। नूराणी, घटि में घटि अॼु असां सां गॾिजी नाश्तो करी हा। मम्मा पहिरियों तव्हां नाश्तो कयो, पोइ मां करे वठंदसि। ॾाढी सुठी तरबियत ॾिनी आहे तोखे तुंहिंजे वालिदैन। ओके मॉम, मां हलां थो, मूंखे ऑफिस वञिणो आहे। अल्लाह हाफ़िज़। तूं केॾां पई वञी? मम्मा, मां काशान खे गेट ते छॾण थी वञा। काशान को नंढो ॿार कोन्हे जो गुम थी वेंदो, जंहिंखे तूं गेट ते छॾण थी वञी। पर मां त पंहिंजे हस्बैंड खे गेट ताणी छॾण कॾहिं कोन वई आहियां। शुरू में अदा काशान खे मां गेट ते छॾण वेंदी हुअसि, पर मम्मा जॾहिं मूंखे ई मना करे छॾियो त तूं केरु थींदी आहीं? काशान तव्हांजे ऐं मुंहिंजे रिश्ते में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। अच्छा, त हाणे तूं असांखे रिश्तनि जा फ़र्क़ सम्झाईंदीअ? तौबा तौबा, इहा परवरिश कई आहे तुंहिंजे वालिदैन? मम्मा, ही त मूंखे का वॾी शइ पई लॻे। सलाम पे चवां की तव्हां हाणे मुसलमान थी आहियो छा? बार बार सलाम, बार बार सलाम। ये कौन मर? ज़ारा, तोखे मूं ते थोड़ो बि रहम नथो अचे? छो अचे रहम? ॾिस न ज़ारा, फौजिया त
अञा ताईं मूंखे औलाद जहिड़ी नेमत न ॾेई सघी आहे। हाणे मां ॿी शादी हुन छोकिरीअ सां कंदुसि जेकी मूंखे औलाद ॾेई सघे। जेकॾहिं तूं हा करी मां तोसां शादी करण लाइ तयारु आहियां। तव्हां हितो वञो था या मां बेगम साहिबा खे सॾु कयां? एतिरा धड़का ॾींदीअ त असांजो छा थींदो? अस्सलामुअलैकुम अम्मा साईं। वालेकुम अस्सलाम। अम्मा साईं, उन ॾींहुं पंहिंजी ॻाल्हि अधूरी रहिजी वई हुई। असां ॻाल्हि शुरू कॾहिं कई हुई? चलो ठीकु आहे अम्मा साईं, हाणे त शुरू करियो था। हा, पर पैसनि जी ॻाल्हि न कजां। उहो भला छो? छो जो मुंहिंजो बैंक अकाउंट ख़ाली थी वियो आहे। मूं तव्हां खां का वॾी रक़म त न आहे घुरी, सिर्फ़ु 3-4 लख रुपए जी ॻाल्हि आहे। 3-4 चई तूं अॼु ॾींहुं ताईं मूंखां केतिरी रक़म वठी चुको आहीं? को हिसाब आहे तो वटि? हिसाब त कर्ज़ वठणा रखंदा आहिनि अम्मा साईं। छा मतिलबु आहे तुंहिंजो? मतिलबु इहो त अम्मा साईं मूं तव्हां खां कॾहिं कर्ज़ त न आहे वरितो। त पोइ छा वरितो अथई हींअर ताईं? मतिलबु इहो त मूं तव्हां खां पंहिंजो हक़ वरितो आहे। हक़? कहिड़ो हक़? तव्हांजी धीउ फौज़िया मुंहिंजी वाइफ आहे। हा, उनजो त हक़ थिए थो। उहो त मुंहिंजो हक़ थिए थो। सम्झ में त अची वई न ॻाल्हि अम्मा साईं। अच्छा, हाणे मां सम्झी वियसि तुंहिंजी ॻाल्हि। शुक्र आहे अम्मा साईं, तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि कुझु सम्झ में त आई। त पोइ तूं बि मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि सम्झी वञ। घर ॼाटा, इरशाद फरमायो। मूं वसियत लिखी पंहिंजे वकील खे ॾेई छॾी आहे। मुंहिंजे मरण खां पोइ मुंहिंजे हर हिकु ॿार खे पंहिंजो हिसो मिली वेंदो। जेकॾहिं तव्हांजे मरण जो इंतज़ारु केरु न करे त पोइ मुंहिंजी औलाद में अहिड़ो कोई न आहे। नाहे त पोइ छा आहे अम्मा साईं, थी त सघे थो न। ॾिस अकबर, तूं मुंहिंजी धीअ खे तंग न कंदे। मां हर कमु पैसे लाइ कंदो आहियां अम्मा साईं। छा मतिलब? मतिलब साफ़ आहे अम्मा साईं, हिन दौलत ते तुंहिंजे पुट कब्ज़ो करे छॾियो आहे। कब्ज़ो? ही कब्ज़ो न आहे त छा आहे? को बि हिसाब किताब न आहे। फिलहाल तूं हितां वञी सघीं थो। फ़िलहाल त मां हितां वञा थो, पर मां तव्हां खां 3 या 4 लख रुपया घुरिया। पर हाणे मां हितां ॾिसां थो हिते मुंहिंजो हक़ केतिरो थो निकिरे। बेगम साहिबा, अच्छा बेगम साहिबा, नाश्तो कयो? न, मुंहिंजी दिलि नथी चाहे। मानी सां कहिड़ो जहिड़ो नंढी बेगम साहिबा? न, अहिड़ी ॻाल्हि न आहे।
बस ज़हनी तौर थोड़ी परेशान आहियां। परेशान? पर तव्हां खे त परेशान थियण जी ज़रूरत नाहे। तव्हां सां गॾु त हिन घर जो ख़ासि माण्हू आहे। ख़ासि माण्हू? काशान आहे न तव्हां सां गॾु। मां काशान साहब खे घणो वेझो खां सुञाणींदी आहियां। मुंहिंजी अम्मा बि हिन घर में कमु कंदी हुई। माना त नंढे लाइ खां? हा, मां जॾहिं हिते आई हुयसि मुंहिंजी उमिरि 5 साल हुई ऐं काशान साहब 3 दर्जे में पढ़ंदो हो। अच्छा। मां हुन वक़्तु बि हुनजा जूता पॉलिश कंदी हुयसि। असां नंढपिण खां गॾु गुज़ारियो आहे। तव्हां ईअं छो था ॾिसो मूंखे? न अहिड़ी का बि ॻाल्हि नाहे। तव्हां नाश्तो कयो। तव्हां काशान साहब जी पसंदि आहियो। तव्हांजी ख़िदमत करणु मुंहिंजो फ़र्ज़ु आहे। इलाही कमु आहे मूंखे किचन में। छो हिते चोरनि वांगुरु कमरे में वेही नाश्तो पी करी? जी? तोखे कंहिं मना कयो आहे? डाइनिंग टेबल ते ॿाहिरि नाश्तो करे सघी पई न? ख़ैर, ॿियो ॿुधाए त नादिया किथे आहे? मूंखे कहिड़ी ख़बर त नादिया किथे आहे? पर मूंखे ख़बर आहे त नादिया तुंहिंजी भेण महक सां मिलण वई आहे। पंहिंजी भेण खे मना करे छॾ त ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी मासूम धीअ जो पीछो छॾे ॾे। ऐं हा, आइंदा कमरे में वेही नाश्तो न कजां। जेकर हिते नाश्तो कंदीअ, नाश्तो कोन मिलंदई। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।